अगर तव्हां जी काथे गीबत ऐं गिला जा बुराई हले न, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, तव्हांखे तसवर में थींदो आहे त फिलाणो इंसान हाणे आयो मूं वटां खाई पी वियो, हुते वञी मुंहिंजी गिला ज़रूरु कंदो, तव्हांखे तसवर थींदो आहे ऐं उहो तसवर तव्हांजो सचो हूंदो आहे। छो त उहो इंसान जेको तव्हां वटि आयो खाई पी उथी हले वियो उहो आहे ई अहिड़ो। तव्हां घबरायो न, तव्हांजी गीबत ऐं गिला हलंदी, पर मायूस छो थो थिए? मायूस छो थो थिए? हेॾे त ॾिस, तूं मायूस न थी। छो? रब ज़ुल जलाल वल इकराम जंहिंजी धरती ते गिला हलाईंदो आहे त हुनजी वरी अर्श ते तारीफ़ बि हलाईंदो अथई। जंहिंजी फर्श ते गिला हले सो अर्श ते तारीफ़ हले। यादि रखजांइ, इन अर्श वारे खां जेको बि इंसान हुजे न, कोई ॾाढो न आहे। जेको अर्श वारो ख़ालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम जे इंसान जी तारीफ़ करे, सुभान अल्लाह या रब्बी, त फर्श वारनि जी कहिड़ी मजाइल आहे जो तुंहिंजी इज़त सां रांदि खेॾनि। तूं सबर त कर न, सबर त कर न। असांजी जेतिरी बुराई हली आहे पर ओतिरी बुराई घटि आहे, अञा असां उन खां वधीक बुराई जेका अॼु इहा इज़त ॾिसो था न अल शेख ज़ुबैर जी, इहा रब ज़ुल जलाल वल इकराम जी महिरबानी थी। किन असांखे पर पुट साइको सॼो, किन असांखे पर पुट घटि वधीक ॻाल्हाइनि, किन असांजी पर पुट एतिरी गीबत कई जेतिरा हुयासि बि न, उन खां बि वधीक ख़राबु थियनि। छो त इहो हिसो रब ज़ुल जलाल वल इकराम खे ॾियणो हुयो ज़ुबैर शेख खे। घबरायो न। अॼु अल शेख ज़ुबैर जे लाइ अलाए केतिरी अवाम आहे जेका परेशान आहे। इहो शख़्स केरु आहे, काथे थो रहे, छा कंदो आहे? मां छा कयां? मूंखे हिन मंज़िल ते कीअं आंदो आहे? उन ख़ालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम आहे। छो? रब तो चए त वत इज़्ज़ मन तशा वत ज़िल्ल मन तशा। तव्हांजी गीबत ऐं गिला हले न, ख़ुदा जे वास्ते रब आलमीन बुलंदी ज़रूरु ॾींदे, अञा अलाह तुंहिंजी इज़त वधाईंदो। अगरि तव्हां हुनखे मोट ॾियो था न त पोइ छा थियो? तो में उन में फ़र्क़ु न थियो, सम्झी इहो पाणी में हली वई। सबर बि कयो। मां सबर कयां, मां तव्हांखे पंहिंजी हिस्ट्री थो ॿुधायां, मां सबर कयां। मूंखे कंहिं ॻाल्हायो, बसि मां उहो हिन पाण खे लॻाम थो ॾियां, रब जी ज़ात जो कसम, हर शइ माण्हुनि मुंहिंजा कन भरण जी कोशिशि कई पर इन्हनि खे इग्नोर कयो। छो? मुंहिंजो रब सभ खां वॾो आहे, मुंहिंजो रब सभ खां वॾो आहे। रब जे कॾहिं हिन मंज़िल ते मूंखे पहुचायो आहे सो न ख़ालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम जी महिरबानी आहे। जेके मूंसां साम्हूं निविड़ी मिलंदा आहिनि, अलाह ॾिसे ई तो मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, उहे वरी पर पुट मुंहिंजी वॾी बुराइयूं कंदा आहिनि। मां हिकु तव्हांखे ज़िंदगी जो हिसो थो ॿुधायां त जंहिंजी इंसान जी बुराई हले त सम्झो तव्हांखे अलाह बुलंदी ज़रूरु ॾींदो। मां उन्हनि खे बि चवां थो त मुंहिंजी बुराई अञा कनि, अञा बुराई कनि। शायदि मतां मुंहिंजे जनाज़े जी ख़ल्क़ में इन्हनि खे बि असांजो मुंहुं नसीब न थिए। अलाह करीम, रब गफ़ूर रहीम, रब बेपरवाह बादशाह, रब ख़ालिक अकबर, रब इज़त ॾींदो आहे, रब ज़िलत ॾींदो आहे, रब रिज़्क़ ॾींदो आहे, रब नसीब ॾींदो आहे, रब मौत ॾींदो आहे। त मूंखे उन रब ते यकीन आहे, अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम ते यकीन आहे ऐं मुंहिंजो यकीन रहंदो। मां तव्हां अल्लाह जी खलखल इंसान ज़ात खे हक़ ऐं सच जो पैगाम ॾींदो ईंदो इंशाअल्लाह तबारक अल्लाह। जज़ाक अल्लाह ख़ैर। मां